अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो खुश है आबाद हूंदो। अल्हम्दुलिल्लाह अॼु नसीराबाद शहर में तमामु गर्मीअ जी शिदत रही, जेका तक़रीबन 50% शिदत रही, 50%। सो अॼु तव्हांखे हाल अहिवाल ॼाणाईंदुमि त ही सखर जो हिकिड़ो दोस्त आयो आहे, आफ़ताब भाई, जेको तव्हांखे हाल अहिवाल ॾींदो अॼु सखर में कहिड़ी पोज़ीशन हुई गर्मीअ जे हवाले सां। आफ़ताब भाई, हाल अहिवाल ॾियो। बाबा अस्सलाम वालेकुम, मुझो नालो आफ़ताब आहे, मां सकर शहर जो रिहाइशी आहियां। असल में असांजो शेख साहब आहे, दोस्त आहे प्यारो असांजो, असां सकर सां आहियूं सुबुह। तो सकर जी पोजीशन भी बिल्कुल बाक़ायदा गर्मी है, जेके हिते गर्मी आहे हुते भी गर्मी है, लेकिन हुते सुबुह जब मां आहियूं हुते 47 डिग्री सेंटर टेम्परेचर हुयो। हाणे लेकिन ताईं मंझंदि ताईं मुंहिंजे ख़्याल सां 48 भी थी वियो, 49 भी थी वियो। लेकिन जब असां हिते रोड ते ईंदा आहियूं तो बाक़ायदा नसीराबाद जी गर्मी आहे, महसूस थिए थी। आहे तो अलाए केतिरी गर्मी हुई अॼु तव्हांजे शहर में? असांजे नसीराबाद शहर में अॼु 50% गर्मी, 50% अॼु बाक़ायदा त माना साहु पियो वञे, साहु बाक़ायदा दुकाननि में बि माण्हू न पियो वेही सघे। भाऊ बाक़ायदा साईं, मां हिकिड़ी ॻाल्हि चयां थो कि गर्मी वधीक आहे, पंहिंजो पाण ख़्यालु कयो, सर ते कोई कपिड़ो वपिड़ो रखियो और जितिरो थी सघे ग्लूकोस पियो, थधो पाणी पियो, थाधल पियो, जितिरो थी सघे पंहिंजे घरनि में रहो और शाम निकिरो। वॾी गर्मी आहे, पंहिंजी सिहत जो ख़्यालु करो, हेतिरो ई चई सघूं था तव्हांखे असां। वॾी महिरबानी आफ़ताब भाई, वॾी महिरबानियूं।